شهد منكم الشهر فليصم ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخرى يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة وليكبر الله على ما هداكم ولعلكم تشكرون صدق الله العظيم صدق رسول الله. अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो इरशाद आहे त महीनो रमज़ान जो उहो बाबरकत महीनो आहे जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे अज़ीम किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद खे नाज़िल फरमाई। दुनिया जे आसमान जे मथां यानी पहिरें आसमान जे मथां हिकिड़ी जाइ आहे जंहिंजो नालो आहे बैतुल इज़्ज़त। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन महीने मुबारक में लोहे महफ़ूज़ मां पंहिंजे कलाम मजीद खे हेठि लाहे दुनिया वारे आसमान यानी बैतुल इज़्ज़त में आदारीसि। बैतुल इज़्ज़त मां 23 सालनि ताईं अलाह जे महबूब जे मथां क़ुरान पाक जो नुज़ूल आहे। हिकु मुराद इहा आहे, ॿी मुराद इहा बि आहे त अलाह जे क़ुरान पाक जे नुज़ूल जी शुरूआत हिन महीने मुबारक में जीअं त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ॿियनि नबियुनि खे बि किताब जेके अता फ़रमाया उहे बि हिन महीने रमज़ान मुबारक में हिन महीने खे शर्फ़ ऐं शान इरशाद फ़रमाई त पोइ जेको तव्हां मां हाज़ुर आहे हिन महीने में उनखे जुगाए रोज़ो रखे। हाज़ुर मां मुराद छा? सफ़र ते न आहे, मरीज़ न आहे, मौजूदु आहे, सिहतमंद आहे। रमज़ान जो महीनो बि आहे त पाण बि आहे। हाणे उनजे मथां कहिड़ो हुकुम आहे उनखे जुगाए त रमज़ान जो थिए ऐं इहो फ़र्ज़ु आहे, इहो फ़र्ज़ु आहे ऐं फ़र्ज़ में आहिनि फ़र्ज़ु उनखे चइबो आहे तुंहिंजो ॿियो केरु अदा न करे सघे। ईअं आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हिकिड़ी औरत आई अची अर्ज़ु कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मुंहिंजी अमड़ गुज़ारे वई आहे पर बीमारी जे सबब जे करे रमज़ान शरीफ़ जा रोज़ा न रखी सघे, बीमार जो रही पोइ इन मर्ज़ जे अंदरि उनजी वफ़ात थी वई। छा मां पंहिंजे अमड़ जा रोज़ा रखां? हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फ़रमायो जेकॾहिं तुंहिंजी अमड़ जे मथां कर्ज़ु हुजे हा त छा तूं लाही आहे या न लाही आहे? कर्ज़ु कंहिंखां वरितल हुजे हा तुंहिंजी माउ जे मथां उहो अदा करी या न करी? भई अदा कयां पाण फर्क़ु इहो तुंहिंजे अमड़ जे मथां कर्ज़ु आहे तंहिं करे तूं उनजो महीनो रोज़ा रख। यानी उहो मर्ज़ में वफ़ात करे थो वञे, इन मर्ज़ में रोज़ा न रखी सघियो, अबो आहे अमड़ आहे, पोइ हिकिड़े भाती खे वञे वली खे घुरिजे त उनजे हथ में रमज़ान महीनो गुज़रण खां पोइ रोज़ा रखे। ऐं ॿियो रोज़ो हूंदो आहे नज़र जो रोज़ो जेको आहे बास जो उहो बि वाजिबु थी पवंदो आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला खां रवायत आहे हिकिड़ी औरत समुंड में सफ़र कयाई। समुंड में अहिड़ो ख़ौफ़नाक हालत हुई जो हुनजी ज़िंदगी जो बचणु मुश्किल हुयो, यानी अहिड़ियूं लहरूं हुयूं या जंहिं जहाज़ में ॿेड़े में सुवारी उहो बि एॾो मज़बूत न हुयो, यानी हयाती खां उमेदु लाहे वेठी त हिन मां बचणु मुश्किल आहे। पोइ उन जॻह ते उन औरत बासी त मौला जेकॾहिं मूंखे हयाती थो अता फ़रमाई, हिन मां निजात थो अता फ़रमाई त मां हिकिड़ो महीनो रोज़ा रखंदुसि। पोइ अलाह ताला उनखे निजात अता फ़रमाई, सलामती सां किनारे ते। पोइ इहो मसइलो बि नबी खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश कयो वियो। उन औरत अची कयो साईं हीअं बासी हुई, उहा औरत वफ़ात करे वई आहे, इहे बासी रोज़ा न रखी सघी, छा उनजा रोज़ा रखिया वञनि या न रखिया वञनि? अलाह जे महबूब फरमाए त उनजा रोज़ा रखो जो भली हूंदो रखे। यानी इन ॿिनि हदीसनि मां इहा ॻाल्हि साबित थिए थी पई त जेको रोज़ो वजूब जो हुजे या रोज़ो फ़र्ज़ी हुजे, रोज़ो वजूब जो या फ़र्ज़ी हुजे त वली खे घुरिजे त उनजा रोज़ा रखे। उन में छा आहे जे न रखंदो त उनजे मथां वाजिबु न आहे, पर एतिरी महिरबानी थींदी जो उन जे रोज़नि रखण जे करे जेकॾहिं अलाह ताला उनजे अमड़ खे उनजे अबे खे बख़्शे छॾे मुमकिन आहे, छो उनखे तरक़ करणो घुरिजे। तकलीफ़ आहे जो पंहिंजा रोज़ा रखणी मुश्किल आहे त ॿिए जा रोज़ा माण्हू कीअं रखे, पर ही उन्हनि जे लाइ हदीसूं पाक महबूब सलाम में मौजूदु आहिनि
त उहे शख़्स रोज़ा रखनि जेका फ़र्ज़ी रोज़ा रहियल हुजनि या वजूब वारा रोज़ा ताकी नफ़ली रोज़नि जे रहियो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फ़र्ज़ तमामा को वला युरीदु बिकुमुल उसर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजी रहमत सां तव्हांजे मथां आसानीअ जो इरादो फ़रमाए अल्लाह ताला तव्हांजे मथां तंगीअ जो इरादो नथो फ़रमाए या अल्लाह जी रहमत आहे जो बीमार हुजे उनखे तोखे रखणु ज़रूरी आहे फ़र्ज़ु आहे या सफ़र में आहे त सफ़र खे छॾे ॾे या जे सफ़र तोखे करणु लाज़िम आहे त रोज़ो तोखे रखणु ज़रूरी आहे या अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां आसानी अता फ़रमाए नमाज़ आहे जेकॾहिं वेही नथो पढ़े त वेही पढ़े वेही नथो पढ़े त लेटी पढ़े लेटी नथो पढ़े त इशारनि ते पढ़े इहा छा आहे इहा अल्लाह जी रहमत आहे इहा बंदनि जे मथां हिन जेके इरशाद थो फ़रमाए त अल्लाह ताला तव्हां सां जेको वर्ताव करे थो पियो उन में अल्लाह जी रहमत जो इरादो आहे तंगीअ जो इरादो रब जो आहे ई कोन भले तुकमिलुल इज़त तव्हांजो तव्हां गणाटे खे पूरो कयो अल्लाह तव्हांखे आसानी ॾिए थो पियो त जीअं रोज़नि जे गणाटे खे पूरो कयो वले तो कब्बिरुल्लाह अला मा हदाकुम ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जंहिं दीन जे मथां जंहिं अमल जे मथां तव्हांखे हिदायत फ़रमाई आहे उन रब करीम जी तकबीर पढ़ो उनजी तक़दीस बयानु कयो उनजो ज़िक्र कयो उनखे यादि कयो भले तो कब्बिरुल्लाह अला मा हदाकुम हीअ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात कंहिं बि अमल जी जेकॾहिं तव्हांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए थो पियो त उनजे अंदरि इहो पंहिंजो कमाल न सम्झो उनखे अल्लाह जी ज़ात जी तरफ़ ॾे मंसूर कयो इहा तौफ़ीक़ बि उन अता फ़रमाई आहे जो लखनि ऐं किरोड़नि मां अल्लाह ताला मूंखे पंहिंजो रोज़ो नसीब फ़रमाए लखनि ऐं किरोड़नि मां मूंखे रब पंहिंजो दर पंहिंजी मस्जिद पंहिंजी निमाज़ अता नसीब फ़रमाई आहे इहा उन अल्लाह जी करम नवाज़ी आहे लअल्लकुम तशकुरून तव्हां शुकुर गुज़ार वइज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीबु दअवत दाइ इज़ा दान फलयस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून हे मुंहिंजा महबूब जॾहिं तोखां मुंहिंजा माना अची मुंहिंजे मुतलिक़ सुवाल कनि पोइ बेशक मां वेठो ऐं हमेशह सुवाल उन खां कबो आहे जेके ख़बर हुजे बेख़बर खां सुवाल न कजे मौली खां माण्हू पुछा कंदो मेडिकल जो सुवाल हुन खां न कंदो हुन खां दीन जे मसइले जो जेको जंहिं शोबे में आहे उनजे मुतलिक़ उहो ई सुवाल हाणे अल्लाह ताला हिन आयत मुबारक में फ़रमाए थो त मुंहिंजा महबूब जॾहिं मुंहिंजा माना अची मुंहिंजे मुतलिक़ तोखां पुछनि त मालूम थियो त अल्लाह जी ख़बर रखण वारो मदीने वारो पोइ हुनखे छा फ़रमाए त फ़इन्नी क़रीब इरशाद फरमाए मां बेशक वेझो आहियां उजीबु ऐं मां दुआऊं क़बूल कंदो दावत दाए इज़ा दान यानी क़बूल कयां थो मां दुआ घुरंदड़ जी जॾहिं दुआ घुरे थो मूंखां त मां उनजी दुआ क़बूल कंदो आहियां वेझो बि आहियां दुआ क़बूल कंदड़ बि आहियां फल यस्तजीबू ली जुदाए त उहे बि मूंखे क़बूल कनि भले युमिनू बि ऐं मूंसां ईमान आणनि लअल्लहुम यरशुदून तव्हांजो हिदायत वारा जॾहिं उनजी मां सॾ खे ॿुधां थो उन्हनि जी दुआउनि खे मां क़बूल कयां थो जेको घुरनि था मां उनखे ॾियां थो त उन्हनि जे मथां बि मूं अलाह जो हक़ु आहे त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि ऐं मुंहिंजी फर्मा बरदारी कनि ऐं मूंसां उहे ईमान आणनि जेके इन क़बूलियत वारे अमल जे अंदरि पेशकदमी ॾेखारींदा हिदायत जे आला मक़ाम ते हाणे मथी आयत मुबारक में अल्लाह ताला जो रोज़नि जो ज़िक्र आंदो आहे उन खां हेठां वरी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात या ख़ुशख़बरी अता फ़रमाए थो पियो उन्हनि खे जेके हक़ जा तलबगार आहिनि जेके हक़ खे ॻोल्हींदड़ आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला ख़ुशख़बरी ॿुधाए थो पियो त तव्हां रोज़ा बि रखो था नमाज़ूं बि पढ़ो था सहरी बि कयो था इफ़्तार बि कयो था अहिड़ो जेको इहो अमल कंदो त ज़रूरु दुआ बि त घुरंदो न पोइ ख़ुदा खे ॿाधाईंदो बि त सही न अल्लाह ताला हेठि आयत में हुनखे ख़ुशख़बरी ॿुधाए थो पियो हे सॾींदड़ तूं नाउमेद न थी तुंहिंजी दुआ तुंहिंजे रब वटि क़बूल आहे यानी दुआ हर दुआ अलाह वटि क़बूल हूंदी आहे पर जेकॾहिं ताख़ीर थी वञे थी माण्हू घुरे थो पियो त मोला ॾे उन में कई असबाब आहे या त हे जेको घुरे थो पियो या इन जे हक़ में फ़ाइदेमंद न आहे तॾहिं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन खे ॾे कोन थो किन बुज़ुर्ग में लिखियो आहे त किन जो वरी पाॾाइण मुनाजात करणु अलाह खे ॾाढो वणंदो आहे पोइ ख़ुदा ताला उनजी दुआ क़बूल करण में ताख़ीर कंदो आहे जो उन्हनि जो पाॾाइण उन्हनि जो सेन हणु ख़ुदा जी बारगाह जो ख़ुदा खे ॾाढी पसंदि
ईअं न चई त ख़ुदा क़बूल नथो करे, बल्कि जेकॾहिं अलाह जी ज़ाते बाबरकात हुन में कई असबाब बणाया आहिनि, छो जो हर दुआ मक़बूल आहे। जेकॾहिं तूं अलाह खां घुरी जेको तूं घुरींदो तोखे कोन मिलियो, पर ख़ुदा वटि उहा दुआ पहुची आहे ऐं उहा दुआ लिखिजी वई आहे ऐं ख़ुदा ताला क़यामत जे ॾिहाड़े उन दुआ जो बदिलो हुनखे अदा कंदो। माना तो मूंखां घुरियो हुयो, पर हीउ तुंहिंजे हक़ में न हुयो, तुंहिंजे फ़ाइदे में न हुयो, पर मां तुंहिंजी दुआ खे ज़ाया कोन कयो आहे, तुंहिंजी दुआ खे मां पाण वटि महफ़ूज़ रखियो आहे। हाणे क़यामत जे मैदान में तूं आयो आहे, उनजो बदिलो मां तोखे अता फ़रमाया। यानी हर दुआ पाणे जी अलाह जी बारगाह में क़बूल, तंहिं करे फ़रमाए त उजीब दावत दाए दादान, ऐं क़बूल थो कयां पियो जॾहिं को दुआ घुरंदड़ दुआ घुरंदो आहे, मां उनजी दुआ खे क़बूल फ़रमाए। तंहिं करे कसरत सां दुआऊं घुरणु घुरिजनि, घणियूं दुआऊं घुरिजनि, हर इबादत खां पोइ दुआ घुरिजे, पर इबादत खां बग़ैर बि दुआ घुरिजे, ख़ुदा जो हम्द पढ़ी ऐं तकड़ बि न करणु घुरिजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिकिड़े साहबी सॻोरे दुआ नफ़िल पढ़ियो, नफ़िल पढ़ण खां पोइ दुआ पाण सम्झंदा हिन ॿारनि जल्दी कई आहे, तकड़ थो करे। असां बि कीअं करे आहे, पाण तव्हां जॾहिं नफ़िल पढ़ियो हुअईं त हाणे वेही अलाह ताला जो हम्द पढ़ी आहे, उनजी तारीफ़ करे ऐं उन खां पोइ रब जी बारगाह में दुआ कई। नमाज़ खां पोइ पढ़ंदा आहियूं न, सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, अलाह अकबर पढ़ंदा आहियूं। त छा जे लाइ पढ़ंदा आहियूं? इहो सुन्नत तरीक़ो आहे त नमाज़ पढ़ण खां पोइ ख़ुदा ताला जी तक़दीस, उनजी पाकाई, उनजो हम्द पढ़णु घुरिजे। ऐं इन सां गॾोगॾु हदीस पाक में ईअं बि आयो आहे, पाण फर्ज़न हम्द खां पोइ वरी मदीने वारे साईं जे मथां दुरूद पाक पढ़ो, छो जो दुआ खे खणे थी जेका शइ न, उहा मदीने वारे साईं जो दुरूद आहे। त माण्हू चओ त ख़ुदा ताला खां घुरे थो माण्हू, पर उन घुरण वारो जेको तरीक़ो आहे उहो मदीने वारे साईं ॾेखारियो आहे। हीअं अलाह ताला खां घुरो, तव्हांखे घुरणु कोन थो अचेव, उहो बि अलाह जो महबूब तव्हां असांखे सेखारे थो पियो त ख़ुदा खां घुरण जो तरीक़ो हीअ आहे। ऐं रब उहो करीम आहे जेको पंहिंजे ॿारनि खे दुआऊं क़बूल कंदो आहे। अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।